दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टीचर यूट्यूब चैनल ऐं आउं आहियां तव्हांजो पंहिंजो सरण कुमार जयपाल। दोस्तों अॼु असां सिंधी ॿारहं किताब जो सबक़ु ॿियो पढ़ंदासीं ऐं हुन में जेके बि आवाज़ आहिनि उहे असां अॻु में ई पढ़ी आया आहियूं ककपट्टी में। अॼु जॾहिं सबक़ु पढ़ंदासीं तॾहिं बि उन्हनि खे दोहिराईंदासीं। ऐं जंहिं बि दोस्त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त उहे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु दॿाइनि त जीअं इहे वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। सो अचो त ॾिसूं। हाणे अॼु असां हीउ सबक़ु पढ़ंदासीं। सबक़ु ॿियो आहे आना ई आना आहिनि। हिन में जेके बि आवाज़ अचनि था ये आवाज़ असां अॻु में पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे। ऐं अॼु हिननि खे थोरो दोहिराईंदासीं, पढ़ंदासीं, सम्झंदासीं त ये आवाज़ जेके असीं पढ़िया उहे आवाज़ मिली करे लफ़्ज़ कीअं था ठहनि। त पहिरीं अचो त सभु पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश कु, सबक, बे ज़ेर ब, ये वाव यो ॿियो सबक ॿियो। अलिफ मद आ, नून अलिफ ना, आ ना, आ आवाज़ असां अलिफ मद आ इहो पढ़ियोसीं आ ऐं नून अलिफ ना इहो ब हिन में ई पढ़ी आया आहियूं। ना नून अलिफ ना। हाणे ही ॿई आवाज़ आ ऐं ना ॿ अलॻि आवाज़ आहिनि। आ ऐं ना ही ॿ अलॻि आवाज़ आहिनि। हिन ॿिन्ही खे जॾहिं मिलायोसीं त लफ़्ज़ ठही वियो आना। आना और हे ज़ेर ही, ही अलिफ मद आ, नून अलिफ ना, आ ना अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न। हाणे ही लफ़्ज़ जेको आहे ही बि असां लाइ नओं आहे। जीवन हिन में टे आवाज़ अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न। ही टे आवाज़ आहिनि आ, ह ऐं न। हे ऐं न जेको इहो असां हिन ज़ेर वारे आवाज़ में पढ़ी आया आहियूं। ज़ेर अ में असां पढ़ियोसीं ह, ये ज़ेर ह ऐं नून ज़ेर न, आ ह न, आहिन। हाणे रवा पढ़ंदासीं। आ ना, ही आ ना, आहिन। पे अलिफ पा, पा वाव अलिफ वा। हिन में ब आवाज़ है पा ऐं वा। पा ऐं वा ही ॿई आवाज़ असां अलिफ मद आ में पढ़ी आयासीं। ॿ आवाज़ आहिनि। हाणे हिन खे जॾहिं मिलायोसीं, हिकु कयोसीं त लफ़्ज़ ठहियो पावा। पावा हे ये ज़ेर ही पे अलिफ पा वाव अलिफ वा, पावा अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहिन। पावा ही पावा आहिन। अहिड़े तरीक़े सां गाफ अलिफ गा, बे अलिफ बा, ॿ आवाज़ आहिनि। हिकिड़ो गा ॿियो बा, गा बा। इहे ब हिन में असां अलिफ मद आ में पढ़ी आया आहियूं। गा ऐं बा इन ॿिन्ही खे जॾहिं मिलायोसीं ऐं हे ये ज़ेर ही गा अलिफ गा, बे अलिफ बा, गा बा, अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहिन। गा बा ही गा बा आहिन। कोई कुछ लफ्ज़ है गा ज़बर ग, पे ज़बर प, ग प। इनमें ब आवाज़ है। हिकिड़ो ग ॿियो हिकिड़ो ही। हाणे ही ज़बर जेको इहो असां हिन में पढ़ी आया आहियूं अलिफ ज़बर अ में ग ऐं प। अहिड़े तरीक़े गप
वाव जबर व के जबर ग वग वग ब लफ्ज आवाज है बिनी की जने मिलायो सी त लफ्ज ठयो वग ऐं ही ब असा इन जबर वाले आवाज में असा पढ़ी आया है। हाणे ही नून अलिफ ना नून अलिफ ना 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 ऐं ही आवाज असा अलिफ मद आ में असा पढ़ी आया है नाना। ये अलिफ गा नून अलिफ ना गा ना ही ब असा अलिफ मद आ में असी पढ़ी आया है ब आवाज बे अलिफ बा 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 ही ब असा अलिफ मद आ में पढ़ी आया है। त ही ब आवाज सब बिनी आवाज जने मिलाए सी तो वो एकड़ो लफ्ज ठई गयो। ठीक है ही जबरन जा आवाज ही अलिफ जा आवाज नून के अलिफ लगी ना नून के अलिफ लगी ना 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 ये के अलिफ लगी गा नून के अलिफ लगी ना गा ना।